मुंहिंजो नालो खैरुनिसा नुमड़ियो, ॻोठ अलादीनो नुमड़ियो ऐं यूसी मुंहिंजा मूला तेलको ज़िलो हैदराबाद। मां समाजी वर्कर बि आहियां ऐं उन सां गॾु मूं ग्रांड जेकी खई आहे उन जो इहो घी मखण ऐं पार्ट टाइम में कंदी आहियां। मूं वटि हींअर 4 मयूं आहिनि जंहिंमें 20 किलो खीर ॾियो, 10 किलो सुबुह 10 शाम ऐं उहो जेको खीर ऐं गिह उन मां ऐं मखण ऐं गिह ठाहींदी ॿियो ऐं ॿाहिरां खीर पंहिंजो वठंदी आहियां। मूंखे गिह ठाहिण जो 10 साल जो तजुर्बो आहे ऐं उहो सचे ऐं ओरिजिनल खीर जो। पहिरियां मूं वटि जेके वसाइल कोन आहे, जीअं मुंहिंजो कारोबार थोरो अॻिते वधे, पहिरीं नंढे पैमाने ते हो, जीअं इश्तिहार मिलियो उन खां पोइ मूं ग्रांड लाइ अप्लाई करे दरख़्वास्त ॾिनी, पोइ मूंखे ग्रांड मिली, उन खां पोइ मूं वटि हाणे वसाइल बि थी विया ऐं मुंहिंजो कारोबार आई वधी। असांखे जेकी ग्रांड मिले उन मां सोलर फ्रिज वरितो अथई, सोलर बैटरी, सोलर शीशा ऐं मिक्सर मशीन, सिलेंडर ऐं मोटरसाइकिल, पैकिंग मटीरियल जेको आहे उहो वरितासीं ऐं जेके असांखे ज़रूरत जूं ॿियूं शयूं आहिनि वग़ैरह वग़ैरह उहे असांखे जेकी साफ़ वारनि ट्रेनिंग ॾिनी, उन में असांखे कारोबार जो रजिस्टर करणु, इहो हिसाब किताब रखणु ऐं लेबल लॻाइणु ऐं सफ़ाई सुथरा ऐं माहौल दोस्त जे लाइ इहे असांखे सिखिया ॾिनियूं वेयूं। पहिरियां असां जेको गिह माण्हू जीअं वठंदा हुआ त ईअं मिड़ी आम ॻोठ जे नाले तां हूंदो हो त उन में असीं पंहिंजे थां में ॾींदासीं, हाणे पंहिंजी बर्निन ऐं लेबल ऐं पंहिंजे नाले तां ॾींदा आहियूं। जो गिह जेको आहे अॻे हूंदो ॻोठ जे नंढे इलाइक़े में हूंदो, हाणे जेको आहे मुंहिंजो हैदराबाद जे शहर टंडो मोहम्मद खान, कराची, इन्हनि मज़दूर जेके आम वधीक शहर आहिनि उन्हनि में। पहिरीं जेकी ग्रांड खां मूंखे जेकी बचत हूंदी हुई 4 खां 5 हज़ार, जॾहिं मूंखे ग्रांड मिली मूंखे वसीला ऐं मुंहिंजो कारोबार वधियो आहे, उन में मुंहिंजे घर जी बचत बि सुठी थी, असीं सुठो पायूं ऐं सुठो खाईंदा बि आहियूं ऐं ॿार मुंहिंजा जेके आहिनि सुठी तइलीम बि हासिलु करे रहिया आहिनि। हिन वक़्तु जेके मूं वटि औरतूं मज़दूरी ते कमु कंदियूं आहिनि, मां उनखे मज़दूरी पंहिंजी टाइम ते ॾींदी आहियां ऐं हू बि पंहिंजे कमु पंहिंजी ईमानदारी सां कंदा आहिनि। घणा मां औरतूं आहिनि पंहिंजो हलाईंदियूं आहिनि ऐं जेको बि हूंदी आहे पंहिंजे हस्बैंड खां पुछी पोइ ॿई पाण सलाह करे पोइ कमु कंदा आहियूं। असांजे जेको लेबल जो नालो आहे मुस्कान देसी ऐं गिह ऐं देसी मखण, इन जे नाले सां ऐं व्हाट्सअप ऐं जेको फ़ोन नंबर सां ॾिना आहिनि उन जे करे मशहूरु जेके इदारा आहिनि इन्हनि जा शुक्रगुज़ार, जीअं यूरोप यूनियन आहे, ग्रास आहे, ITC, PPF आहे ऐं साफको आहे, इन जा तमामु घणा असीं थोराइता आहिनि। इंसान जा जॾहिं इरादा मज़बूत हुजनि, लगन हुजे, उन सां गॾु पोइ हर मंज़िल आसान थी।